अॼुकल्ह जे दौर में मोबाइल फोन ऐं टेबलेट जो इस्तेमाल आम थी वियो आहे। नंढा हुजनि तोड़े वॾा मोबाइल उन्हनि जी ज़रूरत बणिजी वई आहे। पर पाकिस्तान में अहिड़ा केतिरा ई माण्हू आहिनि जेके मोबाइल फोन खे ज़रूरत खां वधीक बि इस्तेमाल कनि था ऐं उनजे नुक़साननि जी खेनि खां बि ख़बर न आहे। मोबाइल जी रोशनी हैरान कंदड़ हद ताईं ताक़तवर आहे, एतिरी जो तव्हां इन बाबति अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। मोबाइल फोन्स जी रोशनी सिज जी रोशनी खां बि वधीक हुजे थी। इहो ई सबबु आहे जो असां मोबाइल में मौजूद शयूं ॾींहं जो बि सवलाई सां चिटियूं ॾिसी सघंदा आहियूं। पर पोइ बि तव्हां मोबाइल खे जेकॾहिं ॾींहं जो इस्तेमाल कयो था त उहो थोरो घणो घटि नुक़सान ॾिए थो, पर राति जे वक़्त में मोबाइल जो इस्तेमाल तव्हां लाइ तमामु ख़तरनाक आहे। असांजो जिस्म कुदरती तौर ते हिकु साइकिल ते अमल कंदो आहे जेको असांखे ॾींहं जो जागण ऐं राति जो निंड करण सां गॾु ज़हनी तौर ते होशियार रहण में बि मदद ॾींदो आहे ऐं असांखे उनजे करे ई राति जे वक़्त में निंड करण जो मौक़ो मिली वेंदो आहे। जेके माण्हू निंड करण खां अॻु अहिड़ी रोशनीअ खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि जो दिमाग़ परेशानियुनि में पइजी वेंदो आहे, छो त इन जा असर ॾींहं जी सिज वारी रोशनीअ जहिड़ा हूंदा आहिनि जंहिंसां दिमाग़ जिस्म खे निंड करण वारे हार्मोन्स मेलाटोनिन बणाइण खे रोके छॾींदो आहे। अहिड़े हार्मोन जे ठहण में रंडक पैदा करण जे नतीजे में रोशनी तव्हांजी निंड करण वारी साइकिल चक्कर खे मुतासिर कंदी आहे, जंहिंजे करे राति जो सुम्हण जॾहिं त ॾींहं में जागण ॾुखियो बणिजी वेंदो आहे, जंहिं सबबु केतिरा ई सिहत जा मसला पैदा थींदा आहिनि। मोबाइल जे रोशनीअ जे करे निंड जे घुर्बल वक़्त में फेरफार सां गॾु यादाश्त ते असर पवंदो आहे ऐं इंसान ध्यानु ॾियण जी सलाहियत खां महरूम थी वेंदो आहे। मोबाइल स्क्रीन जी रोशनी जे करे मेलाटोनिन जो मिक़दार मुतासिर थियण सां गॾु ॿियनि अहिड़नि हार्मोन्स ते बि असर पवंदा आहिनि जेके बुख ते ज़ाब्तो आणींदा आहिनि, जंहिंजे नतीजे में थोल वधी वेंदी आहे जेका मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु बणिजे थी। जन माण्हुनि जे जिस्म में मेलाटोनिन जो मिक़दार घटि हूंदो आहे ऐं उन्हनि जे जिस्मानी साइकिल मुतासिर थींदी आहे, उन्हनि में डिप्रेशन जो ख़तरो ॿियनि जी भेट में केतिरा ई भेरा वधीक हूंदो आहे। उन करे तव्हां जेका राति जे वक़्तु मोबाइल इस्तेमाल कयो था उहा तव्हांजे ज़हनी दबाव या डिप्रेशन जो सबबु बणिबी आहे। राति जो सुम्हण खां अॻु स्मार्टफोन जी रोशनी जो इस्तेमाल करण वारी आदत सां ड्रिघे अरसे ताईं अहिड़ियूं दिमाग़ी ज़हरीलियूं शयूं गॾु थियण शुरू थी वेंदियूं आहिनि जेके सुठी ऐं बहितरीन निंड खे नामुमकिन बणाए छॾींदियूं आहिनि। तव्हांजो दिमाग़ सुन थी करे बेख़्याली वारी निंड त करे सघे थो, पर तव्हांखे इहा सुकून वारी निंड न ईंदी आहे जेका तव्हांजे जिस्म में फुर्ती पैदा करे या परेशानी जो सबबु न बणिजे। हिकु राति जी ख़राब निंड बि कंहिं शइ खे सम्झण लाइ ॾुखियो करे छॾींदी आहे। उन करे तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त कुझु वक़्तु, महीना या साल ताईं ईअं करण सां दिमाग़ ते केतिरा ख़तरनाक असर पइजी सघनि था। राति जे वक़्तु मोबाइल फोन्स जी ब्लू रोशनी ॾिसण ऐं निंड मुतासिर थियण विच में जेको ॻंढापो आहे उहो मसाने ऐं छातीअ जे कैंसर जा ख़तरा वधाए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk